ख़बर शामिल कंदासीं। मीरपुर मां थेलो ख़ाली, असगर मिराणीअ जी रिपोर्ट। मीरपुर मां थेलो में अटे जे हथरादू बहिरान ख़िलाफ़ धरती धणी तहरीक घोटकी पारां DC ऑफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ADC2 माजिद शेख हटायो, घोटकी बचायो जा नारा। इन मौक़े ते अॻवाननि सैयद अफज़ल बुखारी, इमरान अली चाचड़, शेवा राठौड़ ऐं ॿियनि चयो त घोटकी ज़िले में अटे जे हथरादू बहिरान पैदा करे आवाम खां ॿिनि वेलनि जी मानी खसी पई वञे। हुननि चयो त ADC2 माजिद शेख जानपुर शरीफ़ लाइ सस्ते अटे जे स्टॉल ते लेटर जारी कयो वियो, जेको फूड इंचार्ज दिलदार कलोड़ लेटर वठण बि गवारा नथो करे। हुननि घोटकी ज़िले जे नंढनि वॾनि शहरनि में स्टॉल क़ाइम करण जो मुतालबो कयो आहे। करप्ट दिलदार फूड इंचार्ज कलवड़ खे हटायो, करप्ट दिलदार फूड इंचार्ज कलवड़ खे हटायो। गरीबन के मिस्कीनन के हक दियो, गरीबन के हक दियो, मिस्कीनन के हक दियो, गरीबन के हक दियो, मिस्कीनन के हक दियो, गरीबन के हक दियो, मिस्कीनन के हक दियो।